भेटशाह में ॻोठ मोहम्मद साले छवाण जे ॻोठाणनि ऐं तालीम खां महरूम थींदड़ स्कूली शागिर्दन एहतजाजी मुज़ाहरो कयो। मटियारी तालुक़े जी यूनियन काउंसिल जे शागिर्दन ऐं ॻोठाणनि मोहम्मद रफ़ीक छवाण, मुफ्ती मोहम्मद हासिल छवाण, मोहम्मद अख्तर चौहान ऐं ॿियनि मीडिया ॿुधाईंदे चयो त सिंधन ॻोठ जो प्राइमरी स्कूल ड्रिघे वक़्त खां बंदि पियल आहे, जंहिं करे सिंधन ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। इन्हनि वधीक चयो त स्कूल बंदि थियण ऐं सार संभाल न थियण करे स्कूल जी बिल्डिंग बि ज़ुबून हाल बणिजी वई आहे। तंहिं करे 100 खां वधीक मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। इन्हनि वधीक चयो त अमीर माण्हुनि जा ॿार त प्राइवेट स्कूलनि में तालीम पिराए रहिया आहिनि, पर ग़रीबनि जा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त बंदि थियल स्कूल खोलाए उस्ताद मुक़ररु कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।